जमादार साहब जो ना 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 बस फिर को तो बस पैसा जमा किया पिया पर मुद्दा थे गया खुदा का जारी राजा मुकाबला को अपन थोड़ा नाज़रीन मोहब्बती ग्रुप जो चेयरमैन असा जो काबिल एहतराम सरदार माशूक वसाल असांजे मलाखड़े में पहुतो है जो किबला साईं ज़ाकिर हुसैन शाह सां गॾु आहे ऐं रईस नबील निगारी ऐं असां जो काबिल एहतराम दादन खान वसाल मलाखड़े में पहुता आहिनि असांखे तमामु इहा ख़ुशी हासिल थी आहे पंहिंजे दोस्तनि समेत हिन मलाखड़े जी रौनक पुछी हाणे मुक़ाबिलो आहे पहिरीं जो पहलवान गुलाम मुस्तफा नारो ऐं पहलवान हिदामला अच्छा खान मामा शेर खानो इच्छाए 50,000 पिला कपड़ा में पाइछो पर सीधी वा साईं में भनी छड़ी रा साईं जो कमाल तमाम थी मोहब्बती ग्रुप जो चेयरमैन सरदार माशूक अली वसाल मलाखड़े में पहुतो है रईस जाफर खान गोकांग जो इन जोड़ी जे 500 रुपया है सताब पवर ऐं माशूक हुसैन मल्लन की गुजारिश है इन जोड़न का मधी के मैदान में अचे सिर्फ मजोड़ सिर्फ मजोड़ हुसैन अच्छा है या मल्ल भाई है या मेरे जागानी नशीन किबला साईं गुलाम मुस्तफा शाह मलाखड़े में पहुता आहिनि ऐं सभिनी मेहमान नवाज़ी सताब पवर ऐं पहलवान आशिक खोसो आशिक ऐं माशूक जो मुक़ाबिलो आहे जाफर खान गोकांग जो 500 रुपया बिल आहे इन जोड़ी जे अदा वेही रहो अदा बंद करे थोड़ी ब्याह कहीं किबला साईं सईद हुसैन शाह जो खास मेहमान सरदार माशूक अली वसाल मुझे इनाम मोकिलियो आहे 500 रुपया ऐं सरदार किबला साईं ज़ाकिर हुसैन सां गॾु आहिनि ऐं हुन जा दोस्त आहिनि ऐं रईस नबील हाणे मलाखड़ो मची वियो मीर पपनतालपुर असां सिंध जा रांदीका आहियूं खुदा आहियूं ऐं असां सिंध जा पहलवान आहियूं भली असांखे सिंध में पंजाब में पाकिस्तान पूरे में अंग्रेज ईंदो ॿाहिरि मुल्क जो असां सां विढ़ंदो असां पहलवान उहे आहियूं पर तव्हांजा बच्चा आहियूं असां हथ विझी बीहंदा रहूं असांखे केरु पंजे से लाभ ऐलान नथो करे यार मलाह ते नारे ते ट्रगर ते गुलाब शाह ते इन्हनि ते बिल रखूं खुदा रा ईअं न कयो अहिड़ो चुखीअ जो मेलो हुयो असांखे ख़बर आहे असांखे किरे चढ़े ॾाढा हज़ार मिलंदा हींअर असां बाईअ में घुमूं था हैदराबाद जिले की समाजी शख्सियत बाइखलाक बाशऊर तहरीमी फतह काबिल एहतराम मीर गुलाम खान टालपुर मुझे 1000 रुपया मोकिलियो है ऐं मीर गुलाम खान टालपुर जो तमाम नियादी थोराई दोया जे हिन साली शाह जे मेरे जी अची गोइती थोरो यार हालो बरु तुझो चढ़ा तुझो नालो तू कपड़ा पे पाए तू मल्ल पिछुआ सीधा तू दा वेड़ी सकी जो चोको दो इयो को तरीको है मेरे काबे थे पहलवान सैयद साईं गुलाम शाह थोड़े पहलवान जो पहाड़ के
साईं छड़ाइबो आ साईं छड़ावे अगतेवारो कर मेरे नक्ते होशार कर बिना बारी खड़ी है इतने बिना बारी हम किथे रोज हां सारी कर हां सारी के तेरे ने पकड़ दे डाल दे बगे बच्चे दो छड़ावे पावन तो सतो साहब ने बोला जा ना साईं कोन करो साईं कोन करे पोया पीछो आ ताड़ी लगे ओ होशुवे बड़ा सिटी में ना फरक ओए होशार कर आ जा काबू के खड़ा गया कदे आ गया कदे बैठे बैठे हां ताड़ी लगे ला इलाहा इल्लल्लाह के सोलो ही ना रे हां और नारे खबे खबो उठाए लगे ताड़ी नारे जनाब